अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। दोस्तों, अॼु ड्रामे मोहब्बतनि जे माग ते रिव्यू ॾींदासीं। ईंदड़ जेका किस्त आहे उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। उन खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो जीअं घणनि दोस्तनि ताईं पहुचे। त दोस्तों, जेको ड्रामो आहे मोहब्बतनि जो माग तमामु बहितरीनु वञे पियो ऐं इन जो जेका ईंदड़ किस्तूं आहिनि तमामु मज़ेदार थींदियूं पियूं वञनि। ऐं हीअ जेका ॿी किस्त हुई तमामु दिलचस्प किस्त हुई ऐं उन किस्त में जेको मुजेरी आहे इन बारे में असीं ॻाल्हि कंदासीं त साईं निसार शाह जो करेक्टर जेको आहे हिकु तमामु बहितरीनु करेक्टर आहे। ऐं हिन करेक्टर में जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे में हू ॻोठ जो वॾेरो हुयो ऐं हीअ जेको लोकल वॾेरो जीअं कंहिं ॻोठनि जा सरपरस्त हूंदा आहिनि, अहिड़े तरह साईं निसार शाह खे ॾेखारियो वियो आहे। ऐं हुनजो मुजेरी जो जेको करेक्टर आहे उन में हू पूरो जेको ॻोठ आहे उन मथां हुकूमत करे थो ऐं जेको को ग़लति कमु करे थो उनखे सज़ा ॾिए थो। ऐं हिन जे पुट रांदि कंदे गूंगे खे मथे में काठी जो टुकड़ो लॻो जंहिंजे करे हुनजो मथो फाड़जी पियो हो। गूंगे जी माउ अचे थी हिन ॾे ऐं हुन जो फ़ैसिलो जेको आहे करण जे लाइ फ़ैसिले में इहो रखियो वेंदो आहे त चांहि पीआरियो, माना हुन ॻोठ हिन जेको माहौल आहे उन खां परे रखियो वियो आहे त उते चांहि पीअण बि केॾी मुश्किल ॻाल्हि आहे। ऐं अहिड़ियूं कहाणी आहे जंहिंखे असीं इंजॉय बि कयूं पिया। हिन अलावा असांखे जेको थर जो माहौल आहे उन जी बि ख़बर पए थी ऐं जेको बरसाती सिलसिलो आहे उहो अञा ताईं नाहे थियो। इन ड्रामे जी जेका कहाणी आहे उहा तमामु बहितरीनु थींदी थी वञे, पर मुजेरी जेको हिकिड़ो कठ घुरायो हो उन कठ में हिकिड़ो जेको ख़त मुजेरी ॾियणु आयो हुयो, को महिमान अचण वारो आहे। ऐं हीअ जेका किस्त आहे जॾहिं महिमान ईंदो अञा दिलचस्प किस्त थी वेंदी, छो त मुजेरी जेको आहे उहो पाण खे सम्झे थो त पीर मीर वॾेरा ऐं कलेक्टर वग़ैरह हुन खां वधीक मां आहियां। ऐं हाणे जेको हीअ महिमान अचे थो, महिमान अचण जो हिकिड़ो सिलसिलो थींदो, उन खां पोइ मुजेरी चए थो त हुन जी ख़ूब ख़ातिर तवाज़ुन कजो, हर माण्हू जेको आहे हुनजी दावत करे। माना हू हिकिड़ी चाल बि चले थो त जीअं हुन महिमान जो ख़र्चो सिर्फ़ु मूं ते न अचे ऐं ॻोठ वारा जेके आहिनि गॾिजी उहो ख़र्चो कनि ऐं मुजेरी जी ॻाल्हि कोई टारे बि नथो सघे। उन जे करे सभिनी जेका आहे हामी भरी आहे त असां उन महिमान जी ख़िदमत कंदासीं। मुजेरी चयो को अव्हां ज़रूरी न आहे को चिकन वग़ैरह हुन खारायो, पर अव्हां ॻुड़ लस्सी ऐं बसर सां बि हुन महिमान जी ख़ातिर तवाज़ुन कंदव। जॾहिं ॻोठ वेंदो त उहो उते चवंदो वञी त मुंहिंजी हिन मोहब्बतनि जे माग में वॾी ख़िदमत थी आहे। इन मां जेका सिंध जी महिमान नवाज़ी आहे उन मां बि अंदाज़ो लॻाए सघिजे थो त सिंध जा जेके माण्हू आहिनि केॾा महिमान नवाज़ आहिनि। ऐं महिमान जे अचण सां मुगेरी जी जेका घरवारी आहे उहा ॾाढी ख़ुशि थिए थी, माना पूरो जेको हीउ मोहल्लो आहे, पूरो ॻोठ जेको आहे उहो ॾाढो ख़ुशि थिए थो। ऐं ईंदड़ किस्त में जेका हीअ महिमान जी एंट्री थींदी इहा दिलचस्प एंट्री थींदी। ऐं ड्रामो जेको आहे हाणे मज़ाहिया खां हाणे सीरियस ॾांहुं वञे पियो, छो त पहिरीं किस्त थोरी मज़ाहिया ॾेखारी वई, ॿी जेका किस्त हुई उहा थोरी सीरियस आहे, थोरो घणो हुन में मज़ा आहे। पर हाणे जेका ईंदड़ किस्तूं आहिनि उहे तमामु ज़बरदस्त थियण वञनि पियूं, तमामु ज़बरदस्त जेके ॾुख वंदियूं, जॾहिं बरसाति न पवंदी उते माण्हू मरंदा ऐं अहिड़े क़िस्म जो हीउ ड्रामो आहे। ज़हर ज़िंदगी खां पोइ ही तमामु बहितरीनु ड्रामो आहे। ऐं इंशाअल्लाह मूं पहिरें बि ॿुधायो त मुंहिंजी जेका ईंदड़ फिल्म आहे तलाश उहा बि जल्दी रिकॉर्ड थींदी, उहा बि अव्हां ताईं पहुचंदी ऐं खोड़ सारा प्रोजेक्ट अव्हांखे ॾींदा रहंदासीं। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो
ऐं शेयर कयो जीअं घणनि दोस्तनि ताईं पहुचे। त ॾियो मूंखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।